नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे इस्लामाबाद खां ख़बर ॾींदासीं त पाकिस्तान में कोरोना जो ज़ोर वधीक घटि थियण लॻो। हिक ई ॾींहुं में वधीक 46 ॼणा हयातियूं विञाए वेठा, जंहिंखां पोइ फौतियुनि जो अंगु 5568 थी वियो। 24 कलाकनि दौरान वधीक 1579 मरीज़ साम्हूं आया, जंहिंखां पोइ केस 2,63,769 ताईं पहुची विया। स्मार्ट लॉकडाउन सबबि कोरोना केसिस में लाॻीतो घटिताई अचण लॻी। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि 24 कलाकनि दौरान वधीक 46 ॼणा फ़ौत थी विया, जंहिंखां पोइ फौतियुनि जो अंगु 5568 थी वियो। हिक ई ॾींहुं में वधीक 1579 मरीज़ साम्हूं आया आहिनि, जॾहिं त सिंध में 1,12,111, पंजाब में 89,793, खैबर पख्तूनख्वा में 31,890, बलोचिस्तान में 11,424 केस आया आहिनि। इस्लामाबाद में 14,576, आज़ाद कश्मीर में 1,888 ऐं गिलगित बल्तिस्तान में 1,807 मरीज़ इलाज हेठि आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।